करबला न भूलेंगे, 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 करबला न भूलेंगे। भूल जाएंगे हर हम, भूल जाएंगे हर हम, भूल जाएंगे हर हम। जी नाज़रीन, इन वक्त असीं मौजूद आहियूं कंदकोट में। इन वक्त असां सां मौजूद आहिनि जमायत वहदत मुस्लिमीन ज़िला कश्मीर एड कंदकोट जे सदर मीर फाइक अली जखरानी साहब। अचो था उन्हनि खां पुछा कयूं था अॼु जे जुलूसनि जे हवाले सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 10 मुहर्रम जे सिलसिले में असांजे ज़िले में तक़रीबन 32 जलूस जेके आहिनि मातमी उहे बरामद थी चुका आहिनि। कुझु जेके ॻोठनि जा जलूस हुया उहे नेटवर्क जो मसइलो आहे, थोरो उन सां राब्तो न थी सघियो। उहे जलूस हिन टाइम कुझु ॻोठनि जा जेके आहिनि 10 मुहर्रम जा उहे पहुची चुका आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको हाणे कंदकोट जो जलूस आहे दरगाह जुमन शाह जो इख़्तिताम पज़ीर थी चुको आहे। ऐं जेकॾहिं ॿिया जेके नंढा वॾा जलूस जेके मरकज़ी इमाम बारगाह वेंदा ऐं कुझु पंहिंजे पिणनि ॾांहुं वेंदा उहे बि हाणे रवां दवां आहिनि। ऐं तक़रीबन राति जे 8 बजे ताईं जेके ज़िले में जेके बि मातमी जलूस बरामद थी चुका आहिनि उहे इख़्तिताम पज़ीर थींदा। ऐं सिक्योरिटी जे हवाले सां बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कि सिक्योरिटी जा बि इंतिहाई बहितरीनु इंतिज़ामात कया विया आहिनि। पुलिस जा हिकु अहलकार, रेंजर जा जवान ऐं उन सां गॾोगॾु असांजे वहदत स्काउट जा जवान सभिनी जलूसनि जी सिक्योरिटी में पेश हुया। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके हाणे जलूस आहिनि उहे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवां दवां आहिनि। हवाले जे हिसाब सां 10 मुहर्रम हवाले जे हिसाब सां मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे तरफ़ां 3 जॻहियुनि ते कैंपां लॻी वियूं। हिकु मासूमीन चौक ते ऐं ॿियो दरगाह वदे शाह चौक ते ऐं जुमन शाह दरगाह चौक ते, जंहिंमें आज़ादारनि जी पटी कई वई। सभु ईंदा आहिनि, कानून कंदा पुलिस हुजे, एस्कॉट वारा हुजनि, जेको बि असांजा सदर आहिनि, बशीर सदर जनरल सेक्रेटरी करबला न भूलेंगे, 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 करबला न भूलेंगे। भूल जाएंगे हर हम, हम तेरा न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे। कैसे भूल जाए मक़तले हुसैन को, कैसे भूल जाए फातिमा के बहन को, कैसे भूल जाए फातिमा के बहन को। खुदा न भूलेंगे, खुदा न भूलेंगे, खुदा न भूलेंगे, हम तेरा न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे। आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त पहिरीं मुहर्रम खां वठी करे मजलिस अज़ा ऐं जलूस अज़ा जेके बि थिया उन में असांजा पंहिंजा MWM जा रज़ाकार पहिरीं मजलिस खां वठी आख़िरी मजलिस ताईं ऐं जलूसनि में फुल प्रूफ सिक्योरिटी कंदा रहिया। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु 10 मुहर्रम जा जेके बि जलूस आहे उन्हनि में बि असांजे दोस्तनि असांजे वॉलंटियरनि जेको आहे सो सिक्योरिटी कई। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको आहे जलूस हिन वक़्तु जुमन शाह गाज़ी ते इख़्तिताम पज़ीर थियो आहे ऐं ॿिया जलूस हलंदड़ आहिनि मरकज़ी इमाम बारगाह ऐं गरीबाबाद लाइ, उन्हनि में बि असांजी सिक्योरिटी जारी आहे।
ही काफ़िलो वेंदो नई कोरट कलंदर जो रोड जीअं त सॼी दुनिया खे ख़बर हुजे 10 साल नई कोरट कलंदर जे रोड को मौला अली असगर जी सेज बरामद थी मौला गाज़ी अब्बास अलहमद बरामद थी अल्लाह जो हुकुम सां ई हर मैखाननि में जाते जुआ थींदी आहे इंशाअल्लाह उते आज़ादारी थींदी जाते शराब पींदा आहिनि उते शराब न पींदा मौला हुसैन जो को चङाई जो कमु कंदा जंहिं मैखाने ते जुआ थींदी आहे बराए महिरबानी अलमनि जे हेठो जुआ खेॾणु हर मौलाई बंदि करे छॾे अलमनि जे हेठो हमेशह जे लाइ जा मस्जिद हुजे जा तिलावत जी जाइ हुजे जा मौला जो ज़िकिर हुजे अलम जे हेठो वरी चवां थो पूरी दुनिया में अलम जे हेठो कंहिं बि मैखाने ते जुआ को बि न खेॾे ऐं अलम जे हेठो जुआ को बि न खेॾाए नज़रेला न्याज़ हुसैन इहा सभु खे गुज़ारिश आहे ऐं शराब अलम जे हेठो को बि न पीए ऐं ख़ासि करे चवां थो आज़ादार बि शराब न पीए पर जेके सैयद शराब पीअनि था उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त अलम जे हेठो शराब न पीए तव्हांखे हथु ॿधां थो अलम जे हेठो हिकु मैखानो न ठाहियो मैखाने में अलम जे हेठो जुआ न खेॾो जेकॾहिं को उमती शराब पीए थो ई न पीए जेकॾहिं को सैयद मैखाने ते जुआ खेॾे थो बि न खेॾाए अस्सलाम वालेकुम या अली मदद सदा गुलाम शाह का निकितो रूट सां करदो आदेश आहे जेको ऐं उन खां बाद जुमन शाह रोड सां अची करे ऐं घंटा घर चौक तां अची करे साईं गुलाम शाह जो ॿियो काथो काथे जुलूस बरामद ॿियो मिठा चौक तो थियो आहे ऐं साईं रजब अली को थियो आहे गरीबाबाद को थियो आहे ऐं कामेडी को थियो आहे गुलशेर माली को थियो आहे 4-5 जलूस आहिनि जेका ॾिसी वेंदा आहिनि उहे सभु गॾिजी करे साईं जेको आहे त फतेह शाह ते इकट्ठा थींदा आहियूं उन खां बाद में जेको आहे हिकिड़ो विछोड़ो को शुरू थींदो आहे असांजो जुमन शाह थींदा आहियूं जुमन शाह खां पोइ बाद में हर को पंहिंजो रवानो थी वेंदो आहे असांजो बुरी फ़क़ीर भाउ गोली मार सॼे पस गिरदाई जा जेके जलूस आहिनि नंढा वॾा सभु हिन में गॾु आहिनि मर्कज़ शाम ग़रीब आहे मर्कज़ खां ही काफ़िल वक़्तु गोली मार लतीफ़ी मां बारगाह तां वेंदो शुक्र अलहमदिल्ला ख़ैर मान सां ही टाइम गुज़री वियो अल्लाह खे लाजा बस ख़ैर सां गुज़री वेंदो तमामु हुकूमत पुलिस वारनि इंतज़ामिया लख लखनि जा एहसान असां वॾो तावन कयो डॉक्टरनि तावन कयो मीडिया कवरेज बि तावन कयो मौला जा सबील आहिनि हे मौला जा मजलिसूं सिक्योरिटी ॾाढा माशाअल्लाह ज़बरदस्त सिक्योरिटी जेको असांजो ख़ुदि ज़िले जो वॾो ऑफिसर SP SHR DSP बिल्कुलु असांजी पंहिंजी बि सिक्योरिटी आहे जैसो जे तरफ़ खां उनखे अलावा जेके हुकूमत सिक्योरिटी बि आहे ज़बरदस्त बिल्कुलु उनखे कराए जी नाज़रीन जी नज़ाइरीन जो चवणु हो त जुलूस जेको शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरामद मुख़्तलिफ़ उलमा जंहिंमें गुलशेर मोहल्ला ऐं बीमार ऐं शहर जे मुख़्तलिफ़ जायुनि जो जुलूस बरामद पंहिंजी पंहिंजी जायुनि ते पहुची आहे कैमरामैन टीम सां इशफाक सोच TV कंदपुर। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.